वफाकी काबीना क़ौमी सलामती पॉलिसी 2022-2026 की मंजूरी दी छड़ी। वजीर आजम इमरान खान की सदारत हेठ वफाकी काबीना जो इजलास में हाउस बिल्डिंग फिनांस कंपनी के बोर्ड ऑफ डायरेक्टर की मुकर्ररी, साजिद मजीद चौधरी केस में इंक्वायरी कमीशन जोड़न और दहशतगर्दी की रोकथाम वाले एक्ट गडियल जांच टीम जोड़न की मंजूरी दी वही। क़ौमी सलामती बाबत वजीर आजम के सलाहकार मोइज यूसुफ चयो आहे त वफाकी काबीना में क़ौमी सलामती पॉलिसी की मंजूरी तारीखी कामयाबी है। इक़्तिसादी तहफ़्फ़ुज़ सां गॾु पॉलिसी ते हाणे संजीदगी सां अमल कयो वञे। नवाज शरीफ के असां वापस आईंदासीं छाकाणि त हू पाण कॾहिं बि वापस न ईंदो। सुल्ह समाज वफाकी वजीर फवाद चौधरी काबीना इजलास बैदि मीडिया के ब्रीफिंग ॾींदे चयो आहे त हुकूमत केराइण पीडीएम जे वस जी ॻाल्हि नाहे। हुकूमत जे पहिरें साल मौलाना फजलुर रहमान पंहिंजो काठ कबाड़ खणी इस्लामाबाद अची वियो हो। हुकूमत ॾाइण संदसि वस में नाहे। ही रोज़ानो नई तारीख़ूं ॾींदो आहे ऐं ॾिहाड़ा धार आहे। संदसि का भी संजीदगी ॻाल्हि न कंदो आहे। राणा शमीम के हलफनामे की ॿुधणी दौरान मालूम थी वियो आहे त हू केतिरे क़दर वॾी माफ़िया आहिनि जेकी अदालतुनि खे पंहिंजे कब्ज़े में करण चाहिनि था। काबीना क़ौमी सलामती पॉलिसी की मंजूरी ॾिनी आहे ऐं पॉलिसी जा दस्तावेज़ 10 ॾींहनि अंदर आवाम आॾो आंदा वेंदा। वफाकी काबीना नाज़िम जोखियो कत्ल केस की जांच लाइ JIT जोड़न की मंजूरी दी छड़ी। वफाकी वजीर फवाद चौधरी चयो आहे त जांच में कंहिं बि क़िस्म की का भी रंडक बर्दाश्त न कई वेंदी। क़ौमी सलामती पॉलिसी आम मानू जानी तौर माशी तहफ़्फ़ुज़ यकीनी बनाए वेंदो। ज़रई शोबो हुकूमत की तरजीहुनि में शामिल है। पाकिस्तान में यूरिया भाण ॿियनि मुल्कनि की भेंट में सस्तो है। यूरिया भाण जो 1700 रुपया फी बोरी सरकारी अघ ते मुक़रर थियण बावजूद मुल्क के कुछ शहरन में भाण ब्लैक ते विक्रो थी रहो है। इस्लामाबाद हाई कोर्ट में राणा शमीम के हलफ बयान केस की ॿुधणी। राणा शमीम और ॿियनि धुरियुनि खिलाफ 7 जनवरी ते फर्द जुर्म लागू करण जो फैसलो मोहरबंद असल हलफनामे अदालत में पेश कयो वेंदो। चीफ जस्टिस अतर मिनल्ला रिमार्क ॾिना त इहो बयान जोड़ियो वियो आहे त ही अदालत कंप्यूटराइज़ है। हल्फी बयान की बेनिफिशरी के हिन अदालत में रिलीफ मिलो। अटॉर्नी जनरल चयो त राणा शमीम कबूल करे त हू इस्तेमाल थियो ऐं माफ़ी वठे। चीफ जस्टिस चयो त इएं त हिकु सिलसिलो हली पवंदो। अदालत फर्द जुर्म लाइ 7 जनवरी की तारीख़ मुक़रर करे छड़ी। मीडिया से ॻाल्हाईंदे गिलगित बल्तिस्तान के अॻूणे चीफ जज राणा शमीम चयो त हलफनामो रिकॉर्ड कराइण वक्त हू अकेलो हो। हुकूमत पारा टेक्सटाइल वारी सनत के सुभाणे का गैस ॾियण जो फैसलो ऑल पाकिस्तान टेक्सटाइल मिल एसोसिएशन ऑप्टिमा और वफाकी हुकूमत में गैस के मामले ते मुआहिदो तय थी वियो। ऑप्टिमा के एग्जीक्यूटिव डायरेक्टर और सेक्रेटरी जनरल शाहिद सत्तार चयो आहे त सुभाणे का टेक्सटाइल वारी सनत के रोज़ानो 7.5 करोड़ मकब फुट गैस मिलण शुरू थी वेंदी ऐं हू अदालत का स्टे ऑर्डर वापस वठण वञी रहिया आहिनि। संदसि चवणु आहे त गैस की फरामी मरहलेवार वधाई वेंदी ऐं सदन रोज़ानो गैस की ज़रूरत 15 करोड़ मकब फुट है। पीपी अगवान श्री रहमान पारा डॉलर जो मूल्य वधण ते गड़की जो इज़हार। संदसि चवणु आहे त डॉलर 178 रुपया 17 पैसनि की बुलंद सतह ते पहुची वियो। ओपन मार्केट में डॉलर 181 रुपया 20 पैसनि जो थी वियो। गुज़िरियल 3 सालन में रुपए जो मूल्य में 3.50% घटिताई आई है। वजीर आजम के पैरा डॉलर की कीमत जो इतला टीवी जरिए मिलंदो हो। एतरी गैर जिम्मेवार हुकूमत अगे नाहे ॾिठी। ॿुधायो वञे त रुपए जो मूल्य फैसलो सट्टेबाज करे रहिया आहिनि या हुकूमत साज़िश जो हिस्सो है। अपोजिशन लीडर पारा मिनी बजट पार्लियामेंट की खुद मुख्तारी ते हमलो करार। शहबाज शरीफ जो चवणु आहे त मिनी बजट से मुल्की हालतूं वधीक खराब थी वेंदियूं। मिनी बजट मंजूर थी त नओं साल बदतरीन साल बणिजी वेंदो। पार्लियामेंट के अवाम के मफ़ादन लाइ बीहणो पवंदो। मिनी बजट मरण खां बेहतर है हुकूमत क़ौम की जिंद छॾे वञे।
पाकिस्तान पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी खानगढ़ आमद खानपुर महर में पीपल्स पार्टी चेयरमैन आई खानगढ़ में मेहमान थी आयल गडल अरब रियासतुनि के वज़ीर विच में मुलाकात गडल दिलचस्पी वारनि मामलनि ते ॻाल्हियूं बिलावल भुट्टो ज़रदारी पीपल्स पार्टी MNA मोहम्मद बख्श महर सां गॾिजी शेख अल निहान बिन मुबारक सां मुलाकात कई ज़रियनि मूजिब बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं शेख अल निहान बिन मुबारक विच में मुलाकात दौरान मुल्की सूरत हाल समेत गडल दिलचस्पी वारनि मामलनि ते ॻाल्हियूं कयूं वयूं। पीपल्स पार्टी के चेयरमैन जी गाड़ी खुदाबख्श में शहीदन की मज़ारनि ते हाज़िरी बिलावल भुट्टो ज़रदारी शहीद जुल्फ़कार अली भुट्टो शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो शहीद शाहनवाज़ भुट्टो ऐं शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे भाउ मीर मुर्तज़ा भुट्टो ऐं शाहनवाज़ भुट्टो जी मज़ारनि ते हाज़िरी बरमद गुल निछावर किया बिलावल भुट्टो शहीदन के साले सवाब लाइ दुआ घुरी PP के शरीक चेयरमैन आसिफ अली ज़रदारी पंहिंजी न्याणी आसफा सां गॾु गड़ी खुदाबख्श में पहुची शहीदन की मज़ारनि ते हाज़िरी भरी ऐं दुआ घुरी। नस्ला टावर के जिम्मेवारनि खिलाफ केस दाखिल सुप्रीम कोर्ट के हुक्म तहत फिरोजाबाद थाने के दाखिल FIR में सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी सिंधी कोऑपरेटिव मुस्लिम सोसाइटी ऐं ॿियनि लाॻापियल इदारनि जा ज़िम्मेवार शामिल ज़िम्मेवारनि जा नाला तलब पुलिस सील थियल FIR सुप्रीम कोर्ट में जमा कराई वेंदी। सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्री में गटर बागीचा केस की ॿुधणी कराची जो एडमिनिस्ट्रेटर मुर्तज़ा वहाब अदालत में पेश चीफ जस्टिस गुलजार अहमद रिमार्क्स ॾिना त म्यूनिसिपैलिटी की ज़मीन कीअं अलाट करे सघिजे थी कहिड़े कानून तहत पार्क की ज़मीन अलाट कई वई अदालत चयो त सोसाइटी के चेयरमैन के ईअं फरार थियण न ॾिनो वेंदो KMC ऑफिसर सोसाइटी के चेयरमैन की दरख़्वास्त ते ॿुधणी 11 जनवरी ताईं मुलतवी मीडिया सां ॻाल्हाईंदे मुर्तज़ा वहाब चयो त रिपोर्ट गुज़िरियल ॾींहं ई अदालत में पेश कई हुई समूरियूं हक़ीक़तूं अदालत आॾो रखियूं आहिनि अदालत केस की ईंदड़ ॿुधणी इस्लामाबाद में मुक़रर कई आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट में DG लाहौर जमील अहमद के कॉन्ट्रैक्ट के मुकर्ररी खिलाफ दरखास्त ते ॿुधणी नेब चेयरमैन वज़ीर आज़म के प्रिंसिपल सेक्रेटरी ऐं DG नेब लाहौर के नोटिस जारी अदालत धुरिन खां 3 फरवरी ताईं जवाब तलब करे वरितो दरखास्त गुज़ार के वकील नेब चेयरमैन कॉन्ट्रैक्ट की बुनियाद ते 1 साल लाइ DG नेब लाहौर के मुकर्रर कयो आहे। लंगर पार्कर की अदालत बिना देर कारूंजर जबल की कटाई रोकण जो हुक्म ॾेई छॾियो कारूंजर जबल की कटाई कंदड़ 2 कंपनियुनि कोहिनूर ऐं FWO के कम बंद करण ऐं चौकास नोटिस जारी करण जो हुक्म ॾिनो DC थरपारकर मिनरल एंड माइंस खाते सियाहत ऐं सकाफत ॿेले खाते माहौलियात ऐं मौसमी तब्दीली वारे खाते खां दस्तावेज़नि समेत रिपोर्ट तलब। शिकारपुर में होटल ते कम कंदड़ पोरियत कतुल अणसुञातल हथियार बंदड़ रस्ते वीदड़ मोहम्मद अली लोहर के गोलियों हणी मरणी करे छॾियो जख्मी हालत में अस्पताल मुंतकिल लाश पोस्टमार्टम बैदि वारसनि हवाले। मदेजी के कच्चे वारे इलाके में गोठाणु कत्ल फकीर गोठ में घर ॿाहिरां 40 वरे के रसूल बख्श जोड़े जो गोलियों लॻल लाश हथ वारसन मूजिब रसूल बख्श जोड़े जो घर ॿाहिरां बीठल हो फायरिंग की आवाज़ से बाहर निकतासी तो सदस लाश मिलो पुलिस जो चवण है तो वाक़ियो जोड़े जा बिरादरी की 2 धुरियुनि में पुराने तकरार ता पेश आयो है वधिक जांच कई थी वञे। लाड़काने में बिजली जो करंट लगन सबब 14 वरे जो नीगर फोत रहमतपुर थाने जे हद नजर मोहल्ले में घर की छित ते रांद खेडन दौरान सनाउल्ला मक्सी के करंट लॻो अस्पताल मुंतकिल करण ते डॉक्टरनि नीगर के फोत थियण की तस्दीक करे छॾी फोती नीगर जो मड़ घर पहुंचण ते कोहराम मची वियो।
सिंध में ज़रई भाण जे बहरान वारो मामलो अदालत पहुंची वियो। एडवोकेट पीरल मजिदाणू जी दरख़्वास्त ते सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद चीफ सेक्रेटरी सिंध सेक्रेटरी ज़राअत ऐं ॿियनि खे नोटिस जारी कंदे 18 जनवरी ते जवाब तलब करे वरितो। दरख़्वास्त गुज़ार मूजिब सिंध में ज़रई भाण जो हथरादू बहरान पैदा करे आबादगारनि ऐं हारियुनि जो मुआशी क़त्लेआम कयो पियो वञे। वॾनि डीलरनि खे भाण जा ट्रालर फराहम कया पिया वञनि, जेकी 1750 रुपयनि मां बदिरां 3000 रुपयनि में फी बोरी विकिरो करे रहिया आहिनि। सिंध में ज़रई भाण की खोट बरकरार, आबादगार सरापा एहतजाज बणिल। उमरकोट में भाण की हथरादू खोट खिलाफ इंडस एग्रीकल्चर फाउंडेशन के सॾ ते आबादगारनि प्रेस क्लब आॾो एहतजाज कयो। सियावल जुड़ेजो में आबादगारनि जो एहतजाज, मीरपुर माथेले में क़ौमी शाहरा ते सिंध सुजाग तहरीक ऐं आबादगारनि जो धरणो। सिंध ऐं पंजाब ॾांहुं ईंदड़ वेंदड़ ट्रैफिक मुअतल। चूडको में आबादगारनि ऐं खातेदार जूजा भाण ब्लैक ते विकिरो कंदड़ वापारियुनि खिलाफ मुख्य बस स्टैंड ते एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई। बांदी में बेरानी वासी गुलाम मोहम्मद मरी ते यूरिया कलर के डीलर ऐं SHO बेरानी पारां केस दाख़िल करण खिलाफ आल पाकिस्तान मरी इत्तेहाद ऐं सिंध मरी इत्तेहाद के सॾ ते एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतजाज कंदड़ आबादगारनि जो मुतालबो कयो त बिना देर यूरिया भाण की खोट जो नोटिस वठी ब्लैक ते विकिरो कंदड़ डीलरनि खिलाफ सख्त कार्रवाई कई वञे। शेख अयाज जी अज 24 वर्सी मल्हाई पई वञे। संदस आख़िरी आरामगाह भिटशाह में कुरार के कप ते सिंध के सुजान धुरिन की आमद। अदीबन, दानिशवरन, लेखकन, सहाफ़िन ऐं शेख अयाज यादगार कमेटी पारां गुलन की चादर चाढ़ी वई। सिंध के अज़ीम शायर के लफ़्ज़न की भेटा पेश। कराची में बरसात वसाईंदड़ सिस्टम निकली वियो। शहर में वधीक मींहं जो को इम्कान है। मौसमियात खाते मूजिब शहर में उत्तर ओभर खाल की हवा घुली रही है। अज घट में घट गर्मी बद 12 का 14 डिग्री सेंटीग्रेड रहने जो इम्कान। नाज़रीन, हेडलाइंस अवां ॾिठियूं वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो धरती TV न्यूज़।